शींहं घर में लिखियो वेठो आहे, चाहे थो त संदसि लाइ को ॿियो शिकार करे। पीपी पंजाब में छांइजी वई आहे, मुखालिफ़नि घरनि मां न पिया निकिरनि। चौथों भेरो वज़ीर आज़म थियण जी ख़्वाहिश रखंदड़ शख़्स वटि को बि मंशूर नाहे। जेकी चवंदा हुआ पंजाब में पीपल्स पार्टी ख़तमु आहे, उहे हाणे डिॼी विया आहिनि। अवाम मुखालिफ़नि खे अॻु कॾहिं एतिरो ढिनल न ॾिठो हूंदो जेतिरो हाणे ढिनल आहिनि। 3 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ शख़्स पंहिंजे शहर में बि इस्पताल नाहे ठाहे सघियो। बिलावल भुट्टो जो गुजरात में जलसे खे ख़िताब चयाई, जेकी चवंदा हुआ पीपी सां मुक़ाबिलो नाहे, उहे अॼु रुॻो असांजो ज़िक्र करे रहिया आहिनि। शींहं हाणे अवाम जो रत चूसींदड़ शींहं बणिजी वियो आहे। जेकॾहिं नून लीग जो रस्तो रोकणो आहे त तीर खे वोट ॾियणो पवंदो। 8 फरवरी ते हिन शख़्स जो बंदोबस्तु करे खेसि वापसि एवन फील्ड मोकिलींदासीं। असां अवाम दोस्त ऐं जमहूरियत पसंद हुकूमत ठाहींदासीं। भारत पाकिस्तानी सरज़मीन ते पाकिस्तान जे क़त्ल में मुलवस आहे। सियालकोट में शाह लतीफ़ नाले शहरी जी टारगेट किलिंग कई वई। रावलाकोट जे मस्जिद में बि शहरी जी टारगेट किलिंग कई वई। भारतीय एजेंट योगेश कुमार ख़िलाफ़ समूरा सबूत मौजूद आहिनि। भारतीय एजेंट शाह लतीफ़ जे क़त्ल जो एतिराफ़ कयो आहे, पर ॾेही ऑफिस भारतीय एजेंट योगेश ऐं अशोक कुमार बाबति तफ़सील जारी करे छॾिया। पर ॾेही सेक्रेटरी जो चवणु हो त शहरी मोहम्मद रियाज़ खे रावलाकोट जे मस्जिद अंदरि क़त्ल कयो वियो। भारतीय एजेंडा किराए जे क़त्ल ज़रिए मोहम्मद रियाज़ खे क़त्ल करायो हो। फोर्सिस किराए जे क़ातिल खे गिरफ़्तार कयो, जंहिं ॾोह एतिराफ़ कयो। सुप्रीम कोर्ट बेट जे निशान बाबति केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। एसीपी जो अपील मंज़ूर करे हाई कोर्ट जो फ़ैसिलो कल्ह अदम करार ॾिनो वियो। फ़ैसिले मूजिबि कानून मूजिबि पीटीआई खे बेट जो निशान नथो ॾेई सघिजे। इलेक्शन कमीशन पीटीआई खे केतिरा ई शोकास नोटिस जारी कया। इंट्रा पार्टी इलेक्शन न कराइण ते निशान वापसि वरितो वञे थो। फ़ैसिले में इलेक्शन एक्ट 2017 खे बि शामिल कयो वियो आहे। 38 सुफ़नि ते ॿधल चीफ जस्टिस कादी फाइज़ ईसा पारां लिखियल फ़ैसिले मूजिबि पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन में पंहिंजनि ई मेंबरनि खे न रखियो। कराची में पाक बेरिया जी मश्क सीज़ पाक 2024 जी इब्तिदाई तकरीब में चीफ ऑफ द नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ ख़ासि महिमान तौरु शरीक थियो। ISPR मूजिबि सीज़ पाक जो मक़सदु पाक बेरिया जे जंगी हिकमत अमली जो जाइज़ो वठणु हो। मुल्क में आम माण्हू खे जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ मिलणु घुरिजे। डिघे वक़्त खां अवाम खे मिलंदड़ तकलीफ़ुनि जो अज़ालो थियणु घुरिजे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो जलसे खे ख़िताब। संदसि चवणु हो त अॼुकल्ह जी सियासत शरीयत जी नज़र में दुरुस्त नाहे। मफ़ादनि जी जंग खे सियासत जो नालो नथो ॾेई सघिजे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त जिन जमायतुनि 15 साल हुकूमत कई उन्हनि वोट ॻणाइण जे लाइ 15 मनसूबा बि नाहिनि। आऊं नवाज़ शरीफ़ जा 1500 मनसूबा ॻणाए सघां थी। हिकु शख़्स चयो त नवाज़ शरीफ़ मंशूर नाहे ॾिनो। मुस्लिम लीग नून ईंदड़ कुझु ॾींहनि में पंहिंजे मंशूर जो ऐलान कंदी। लाहौर में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त वालिद जो साथ ॾियण ते मूंखे सज़ा ॾिनी वई। वोट अवाम जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो हूंदो आहे, उन जो सही इस्तेमालु थियणु घुरिजे। मुस्लिम लीग नून इल्ज़ामनि जी सियासत ते यकीन नथी रखे। नवाज़ शरीफ़ खे सदाईं अधूरियूं हुकूमतूं मिलियूं। नवाज़ शरीफ़ बहितर ॼाणे थो त मुल्क मां बिजली ऐं गैस जो बहरान कीअं ख़तमु थींदो। सिंध जी मादनियात ऐं मादनी तरक़ी वारे सूबाई वज़ीर ख़ुदा बख़्श मरी कराची प्रेस क्लब में पाक किताब खणी प्रेस कॉन्फ्रेंस कई। संदसि चवणु हो त सिंध जी मादनियात कॾहिं कारखाना लॻाए रोज़गार ॾेई सघिजे थो। मादनियात जा कारखाना लॻाइण सां ई मईशत ऐं मुल्क तरक़ी कंदो। सिंध में लोहो, सीमेंट ऐं शीशो ठाहिण लाइ समूरियूं मिलर्स ऐं ग्रेनाइट मौजूदु आहे।